लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं नाम्यारे सान्यावंद लेखक ऐं माज़ी जे हिकिड़े ऑफिसर ऐं पॉलिटिकल वर्कर जनाब अहमद ख़ान जमाली सां जारी आहिनि। हींअर असां नओं चैप्टर था खोलियूं, उहो आहे नवाब शाह जो अज़ीम स्कूल जेको DC हाई स्कूल या एचएम खोजा स्कूल या ख़ुदि उनजो बानी उहो एचएम खोजा साहिबु। उन जे बारे में जनाब अहमद ख़ान जमाली साहब खां पुछो था त साईं एजुकेशन तौरु सिंधी माण्हू ॼण त विसारे था छॾनि। नवाब शाह खे यादि हूंदो, नवाब शाह जे माण्हुनि खे यादि हूंदो। अचो त साईंअ जी ज़ुबानी सॼी सिंध खे सॼी दुनिया खे ॿुधायूं त एचएम खोजा साहिबु छा हो, उहो स्कूल छा हो। साईं मूं तमीद ॿधी छॾी आहे, बिस्मिल्लाह। साईं एचएम खोजा हाजी ख़ान महर अली ख़ान खोजा ऐं सम्झो तक़रीबन 1933-34 जे ज़माने खां वठी हिन स्कूल सां वाबस्ता थिया हुआ। ऐं हॉस्टल ख़ासि करे हॉस्टल में जेके मामूली मां सम्झां थो फ़ी नॉमिनल का हूंदी, पर ख्वाजा साहब जी इहा हूंदी त हॉस्टल सां गॾु हिन वरी ख्वाजा साहब छा कंदो हो जो ही सैयद फैमिली थी, जतोई फैमिली थी या ॿिया इन्हनि सभिनी खां वरी फंड्स वठंदो हो या उन्हनि खां वरी खाधे पीते जूं शयूं वठंदो हो। पोइ मुफ़्त में शागिर्दनि खे हुते सप्लाई मतिलबु उन्हनि जी मानी वग़ैरह जो बंदोबस्तु ख्वाजा साहब पाण कंदो हो। ॿियो वरी उन खां पोइ इहो त हाणे घणो पोइते जो थी वियो, यानी हाणे इन में काफ़ी वॾी वॾियूं शख़्सियतूं साईं जे स्कूल में पढ़ियूं बि सही, जतोई फैमिली वारा शाह फैमिली थियूं, ॿियूं बि जेके बि तरह जूं फैमिलियूं हुयूं। पर पोइ ख़ासि वरी जेको वन्यू नट वारो दौरु हो न, सी वन्यू नट वारे दौर में हिकिड़ो डिस्ट्रिक्ट हाउस जो स्कूल पूरे वेस्ट पाकिस्तान में तव्हां अंदाज़ो लॻायो त पढ़ाई में बि नंबर 1 ईंदो हो घणो करे, पर हर साल बाक़ाइदगी सां पूरे वेस्ट पाकिस्तान जूं हिते स्पोर्ट्स थींदियूं हुयूं साईं। वाह वाह। हिकिड़ो DC हाई स्कूल स्पोर्ट्स थींदियूं ऐं उन स्पोर्ट्स जा मुक़ाबला थींदा हुआ ज़बरदस्त। ऐं स्कूल जी वरी डिसिप्लिन एतिरी ज़बरदस्त हूंदी हुई साईं। उस्ताद बि उन ज़माने जा जो हिकिड़ी ब्रांच विल्स ब्रांच सर बि हिकिड़ी मेन ब्रांच सर बि जो टाइम जी आऊं नथो सम्झां त कोई हिकिड़ो मिंट बि कोई ईअं फ़र्क़ु थींदो हुजे। डेली बाक़ाइदे असेंबली, बाक़ाइदे पाबंदी सां उस्ताद, बाक़ाइदे शागिर्द, वरी शाम जो 4 बजे स्पोर्ट्स क्रिकेट हॉकी सभु थींदा हुआ साईं। ऐं बाक़ी जेके एन्यूअल जेके मुक़ाबला थींदा उन में त साईं सभु इहे जेके अॼुकल्ह गेम्स आहिनि सभिनी जा मुक़ाबला थींदा हुआ। माना इंडोर गेम्स बि हुयूं? इंडोर गेम्स बि हुयूं। अच्छा। हा साईं। क्रिकेट तव्हां क्रिकेट जो अंदाज़ो लॻायो त कराचीअ मां बि टीमूं हूंदियूं हुयूं। इहो ख़ान मोहम्मद उन ज़माने में फज़ुल मोहम्मद उहे हिते ईंदा हुआ। हा साईं, इहे हुते ईंदा हुआ। सो ख्वाजा साहब जी तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि। ऐं 4 यानी मां थोरो मथां थो ॿुधायां त 4 क्लास हूंदा हुआ मैट्रिक जा, उन्हनि में 3 जेके हूंदा हुआसीं सिंधी मीडियम हूंदो हो, हिकिड़ो उर्दू मीडियम हूंदो हो। ऐं ईअं वरी सम्झो त 9th क्लास त उहो बि ईअं, वरी 8th त बि ईअं। उन ज़माने में सुठा टीचर बि हूंदा हुआ, तमामु ज़बरदस्त डिवोटेड। वरी उन्हनि जी रहाइश जो इंतिज़ाम बि हूंदो हो साईं, उस्तादनि जी रहाइश जो इंतिज़ाम बि हूंदो हो। ऐं पाण सुबुह जो सवेल वॉक, शादी कोन कयूं साईं पाण। चई त हा, चवंदी स्कूल आहे बसि मुंहिंजे लाइ बसि इहो खोड़ आहे साईं। शादी स्कूल सां? हा, स्कूल सां करे छॾी। संदसि हिकिड़ो भाउ हूंदो हो माशू, हुनखे माशो छॾींदा, उन स्टोर हूंदो हो। स्टोर सां गॾु उन वरी सिरुनि जी भठी हूंदी हुई। पोइ सिरुनि जी भठीअ जो जेको भोर इहे थींदा न साईं, इहे उतां खणाए इहे सॼो वरी स्कूल में गार्डन हूंदो हो। हर साल जेका निमाश लॻंदी साईं, पूरे पाकिस्तान में नंबर 1 निमाश लॻंदी साईं। गुल छा गुल हूंदा, ऐं गुलनि जी छा निमाश हूंदी। ऐं छा वरी उन्हनि जो साईं वटि हिकिड़ो हूंदो हो अयूब नाले सां, इतफ़ाक़ आहे अयूब नाले सां माली हो साईं। साईं अहिड़ा माण्हू हाणे आहिनि ई कोन साईं। सॼी उमिरि उन्हनि माण्हू सम्झो हिकिड़े ॿूटे जी ख़बर हूंदी ऐं औलाद वांगुरु हुनखे सम्झंदा हुआसीं। पोइ वरी ख्वाजा साहब छाकाणि उते वरी हाणे आऊं जॾहिं मैट्रिक मां पास आउट करे मुंहिंजो ख़्यालु आहे फर्स्ट ईयर आहे इंटर में हुउसि, त इहो नूर ख़ान ओॾी महिल थियो इहो वेस्ट पाकिस्तान जो एजुकेशन मिनिस्टर थियो। उन ज़माने में जमात साईं जी एज 60 साल थी वई। हाणे जमात इस्लामी वारनि जो ज़ोर हुजे त हीअ त हाणे वञे।
अच्छा, जमायत इस्लामी जे ख़िलाफ़ हो? ख़िलाफ़ हा उहो ख़िलाफ़ छो भला? जमात इस्लामी वारा साईं हूअं बि उन ज़माने में हिकिड़ो त वैल्यूनिटी फेवर कंदा, तंग नज़र हुआ, उहे चवंदा त ख़्वाजा साहिबु दायरियो आहे। पढ़ाईंदो हो न, हा जी, ॿियो दायरियो साइंस खे वधाईंदो त दायरो त हूंदो। असां ज़ोर लॻायो त ख़्वाजा साहिब खे ताहयात जेसियां ज़िंदगी आहे तेसियां साईं हिते रहंदो बि स्कूल जी प्रिमिसिस में घर उते ई रहंदो। लतीफ़ हॉल ठारायोसीं जिते फंक्शन थींदा हुआ, ड्रामा थींदा हुआ। इहे कमर शाहबाद वारा उन ज़माने में स्टूडेंट हूंदा हुआ साईं। पोइ इहे ड्रामनि में हिसो वठंदा हुआ, इन्हनि खे कंहिंखे औरत ठाहींदा, कंहिंखे छा उमर डायरी जो भाउ हूंदो अली मोहम्मद डायरी, उहो हूंदो, हीअ हूंदा अब्दुल वाहिद बिरोही। मक़सदु त हुते तमामु ज़बरदस्त फंक्शन बि कराईंदो ऐं ड्रामा बि त वरी लिटरेरी छा चइजनि मुक़ाबला उहे। पाण छा पढ़ियल हुआ? पाण ते मूंखे चङी तरह ख़बर न आहे। हा हा साईं। किथां असुल किथां जो? असुल साईं टंडे मोहम्मद ख़ान। अच्छा, टंडे मोहम्मद ख़ान। हा साईं। पोइ वरी आख़िर में हिते ई रहंदा हुआ, मुंहिंजो ख़्यालु आहे हैदराबाद में ई रहंदा हुआ साईं। ख़ैरु पोइ साईं असांजो ज़ोर हुजे त न हीअ ख़्वाजा साहिबु जेसियां ज़िंदा आहे तेसियां पंहिंजो रहंदो त हयात हिन जो। पोइ नूर ख़ान आयो साईं हिते बाक़ाइदे, हू मुखालफ़त में जुलूस कढंदासीं हिमायत में। पोइ हिकिड़े दफ़े मूं वरी वञी स्कूल में बंदि करायो त ख़्वाजा साहिबु क्लास मां निकिरी आयो ऐं मूंखे अची चयईं, बाबा पुटु वड़ी रे खे रे करे ॻाल्हाईंदो, बाबा पुटु वड़ी तूं ॾाढो जज़्बाती आहीं, तूं छोकिरनि खे छॾ, छोकिरा पढ़नि, स्कूल डिस्टर्ब न कर, मूंखे कढी छॾीनि त कढी छॾीनि। अच्छा, बाइकाट जे हा ख़िलाफ़। हा मूं चयोसीं तव्हांखे असीं कीअं था छॾे सघूं। पोइ नूर ख़ान पाण आयो साईं हुते ऐं डिप्टी कमिश्नर उन ज़माने में डिप्टी कमिश्नर ख़बर त तमामु वॾी ॻाल्हि हूंदो हुओ। डिप्टी कमिश्नर असांखे ख़बर न हुई, पर हुन पंहिंजे तौर ते हिकिड़ो कार्ड तव्हां DIG CID जा DIG वरी जुदो हूंदो हो शायदि, उन जे तरफ़ां मूंखे हिकिड़ो ॾींहुं अॻु नूर ख़ान जे अचण खां हिकिड़ो ॾींहुं अॻु कार्ड मिलियो त तोखे मुलाक़ात करणी आहे। ऐं ॿियो हुन जमात इस्लामी वारनि जे तरफ़ां उन्हनि जो हिकु नाज़िम उहो पोइ सर्किट हाउस में मुलाक़ात थी हुईसीं। मैंने चलो हुते आयुसि। पोइ वरी मूं नूर ख़ान खे चयो त मूं चयोसीं ॻाल्हि इहा आहे त हीअ कंदा मुखालफ़त, असीं कंदासीं हिमायत। तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश आहे, तव्हां ईअं कयो जो न मुंहिंजी ॻाल्हि ते हलो न हिन जी ॻाल्हि ते हलो, सुभाणे सुबुह जो तव्हां इन 2 मिंट कढी स्कूल जो दौरो पाण कयो, पर इहो ज़हन में रखिजो त डिस्ट्रिक्ट काउंसिल जो स्कूल आहे। डॉक्टर साहिबु पाण ख़बर न आहे त मुंहिंजी इहा ॻाल्हि हुनखे वणी या पाण हुनजो इहो सुबुह जो वञी स्कूल जो टूर कई, उते ई ऐलान कई त जेसियां ख़्वाजा साहिबु ज़िंदा आहे तेसियां हेड मास्तर रहंदो साईं। सो अहिड़े क़िस्म जा माण्हू। पोइ वरी अची वई पीपुल्स पार्टी जी हुकूमत। पोइ पीपुल्स पार्टी वारनि बोर्ड ठहिया त पोइ वरी पीपुल्स पार्टी वारनि खे हैदराबाद बोर्ड जो चेयरमैन करे मोकिलियो। डॉक्टर अफ़गान खे उतां कढी वरी एजुकेशन में खणी विया हाफ़िज़ पीरज़ादे वारा। पोइ इहो स्कूल बि जतोई साहिबु ऐलान कयो त पीपुल्स मेडिकल कॉलेज ठहंदो हिते, गर्ल्स पीपुल मेडिकल कॉलेज ठहंदो। हाणे ख़्वाजा साहिबु हिते साईं ज़िंदगी ई न। पोइ मूं किथे पढ़ियो अथेंटिक या न्यूज़ हुनजी फैमिली जी, जतोई साहिब जी फैमिली, त कंहिं मोकिलियो हिनखे डॉक्टर गफ़ार जतोई खे ख़्वाजा साहिब ॾे त तव्हांजे असीं हिते पीपुल्स मेडिकल कॉलेज ठाहिण था चाहियूं। सो इहे तव्हां जेके शागिर्द रहनि था हॉस्टल्स में या ॿियो, इहे महिरबानी करे। त हुननि खे ख़बर हुई त डॉक्टर गफ़ार खे ख़्वाजा साहिबु इनकार न कंदो। अच्छा, उनजो प्यारो शागिर्द रहियो? प्यारो शागिर्द रहियो, प्यारो शागिर्द रहियो होॾे। पोइ वरी सॼो पोइ वरी स्कूल हुनजे हवाले थी वियो। पोइ उहा ॻाल्हि कान रही, उन खां पोइ बि सुठा टीचर रहिया पर उहो साईं लाजवाब दौर हो। पोइ वरी ख़्वाजा साहिबु मूंखे न मिलियो हैदराबाद में हिकु। पोइ वरी सिंडिकेट जो मीटिंग मेंबर। कॾहिं छॾियो अथई नवाब शाह? नवाब शाह बसि पोइ मां सम्झां थो इहो पीपुल्स पार्टी जो शुरू वारो ई दौर हो। हाणे सम्झो 75 76 हूंदो जॾहिं बोर्ड जो चेयरमैन हैदराबाद जो करे मोकिलियोसि। उन खां पोइ छॾी वरी हैदराबाद में रहंदो हो। पोइ वरी सिंडिकेट जो दफ़ो मेंबर हो। सो हाणे इहो थोरो कंटिन्यूटी रहंदी अलाए न। जेॾी महिल वरी हफ़ीज़ पीरज़ादे वारो केस थियो न साईं, त इन में बि मूंखे बि रस्टिकेट कयो, गिरफ़्तार बि रस्टिकेट बि थियो। सो त उन में पोइ ख़्वाजा साहिबु सिंडिकेट में डॉक्टर नबी बख्श बलोच खे चयो त हीअ त मुंहिंजो प्यारो छोकिरो आहे, हिनखे तव्हां ज़ाती तौर ते चुना, हिनखे तव्हां छो कयो आहे। त पोइ
डॉक्टर नबी बख्श चयो त साईं तव्हां त सही था चओ पर वॾो वज़ीर चए थो त सॼी शरारत हिन जी ई हीअ ऑर्गेनाइज़ करे पोइ हलियो वियो ऐं हिनखे त छॾणो ई कोन्हे। वॾो वज़ीर आहे मुमताज़ अली भुट्टो। मुमताज़ अली भुट्टो पोइ मूंखे ॿियनि बि काफ़ी पर साईं उन नबी बख्श ख़ान बलोच जो छा कमु आहे हिते? वाइस चांसीलर हो न साईं। वीसी ते साईं गुलाम मुस्तफ़ा शाह उनखे हटाए पोइ वरी हिनखे आंदो हो न साईं। उन्हनि ॾींहंनि में ही आहे। हा उन्हनि ॾींहंनि में। अच्छा जे वाक़े खां पोइ जेको हो न साईं पोइ वरी हीअ अची वियो डॉक्टर नबी बख्श बलोच आयो। न वाक़े महिल त साईं गुलाम मुस्तफ़ा वाक़े शाह। वक़्तु त गुलाम मुस्तफ़ा शाह हो। हा उन खां पोइ जेको आयो न साईं पोइ डॉक्टर नबी बख्श बलोच खे कयूं वाइस चांसीलर डॉक्टर नबी बख्श। ऐं पोइ ख़्वाजा साहब बोर्ड जे चेयरमैनी खां पोइ रिटायर थी वियो उतां ई रिटायर कई पोइ बसि पोइ बाक़ी लाइफ उते ई गुज़रियसि 94 इयर्स एज हुअसि पोइ वरी इंतकाल करे वियो। सो इहो हो साईं डॉक्टर ऐं गुलनि जी नुमाइश ॿियो त सभु ऐं ॿियो बि आऊं अर्ज़ु कयां त जेॾी महिल मुंहिंजी सिलेक्शन इंजीनियरिंग कॉलेज में थी वई न साईं त गुलनि जी नुमाइश लॻल हुई ऐं पुठियां वञा पियो मां ख़ुदा करे डॉक्टर न ॾिसे ख़्वाजा साहिबु त ओचितो पोइ ते मूं ते नज़र पियसि त मूंखे चई बाबा तूं किथे आई मुंहिंजो त मुंहिंजी सिलेक्शन थी वई आहे इंजीनियरिंग कॉलेज। डिस्ट्रिक्ट काउंसिल नवाब शाह में 2 स्कॉलरशिप्स आहिनि। सुबुह जो एप्लीकेशन खणी अचांइ हिकिड़ी स्कॉलरशिप तुंहिंजी आहे बाबा ऐं स्कॉलरशिप टोटल घणी साईं 2000 रुपया साल जी। पर उन ज़माने में साईं वॾी मदद। वॾी ऐं ईअं ई मूंखे ॾाढी सपोर्ट कई डॉक्टर अफ़गान साहिबु साईं नर्सरी बि ॾींदो हॉस्टल्स जो इंचार्ज करे मूंखे छॾी हॉस्टल जूं सॼी जेके एलोकेशन रूम्स वग़ैरह जी उहा बि आऊं कंदो हुउसि। सो इहो सॼो साईं ऐं पॉलिटिकल एक्चुअली शुरू नवाब शाह में साईं अञा 8 जमा ख़्वाजा साहब जी जा असर कहिड़ा पिया नवाब शाह ते? हिकिड़ो त तव्हां जहिड़ा स्टूडेंट पैदा थिया जी जी सेनेटर गफ़ार जतोई जहिड़ा स्टूडेंट। जी 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 ठीकु आहे जी जी ॿियो छा थियो? साईं ॿियनि तालीमी इदारनि में कॉम्पिटिशन चटाभेटी वधी? यकीननि साईं छाकाणि त स्कूल जो मयारु ज़बरदस्तु हो साईं एजुकेशन जो मयारु ज़बरदस्तु हो यानी हिकिड़ो त क्वालिटी हूंदी आहे क्वांटिटी क्वांटिटी बि हुई क्वालिटी बि हुई मयारु हो। ऐं तव्हांखे ॿुधायां साईं बोर्ड में यानी मूं जेॾी महिल मैट्रिक पास कई मुंहिंजी 3rd पोजीशन हुई साईं पर स्कूल में 3rd पोजीशन हुई ऐं बोर्ड में जेके 3rd पोजीशन कई उहो बि असांजे स्कूल जो हो साईं। हफ़ीज़ अवान जेको तव्हां शायदि ॿुधो हुओ त टेलीफोन डिपार्टमेंट में हूंदो हो ऐं ॿियो नंबर आयो गुलाम बशीर पीरज़ादो 3 नंबर आयो हुउसि साईं। सो तमामु घणा साईं तमामु घणा असर यानी केतिरा जेके शागिर्द गुरबत जे करे मैट्रिक खां पोइ अॻिते न पढ़ी सघंदा हुआ न साईं उहे केतिरा वरी प्राइमरी एजुकेशन में हलिया विया। इहो बि वॾो फ़ाइदो पहुतो यानी रोज़गार सां लॻी विया त तमामु घणो वॾो इम्पैक्ट हो साईं हिन जो पंहिंजो ख़्वाजा साहिब जो हिन में को शक तमामु वॾो कंट्रीब्यूशन हो। मुंहिंजे ख़्याल में कहिड़े दौर में हुनजी इज़त वधीक कई ऐं कंहिं में हू दिलि शिकस्ता थियो हूंदो? आउं सम्झां थो साईं त 1 यूनिट जे दौर में हुनजी तमामु वॾी इज़त हुई 1 यूनिट वारे दौर में छाकाणि त हुन में टफ मुक़ाबला थींदा न साईं कॉम्पिटिशन बि तमामु घणी मुक़ाबला बि सख़्तु थींदा मैनेजमेंट बि तव्हांखे तमामु वॾे पैमाने ते इंतिज़ाम सॼो करिणो पवंदो हो त उन ज़माने में ख़्वाजा साहिब जो तमामु वॾो। अव्हांजे ख़्याल में दिलि शिकस्ता कॾहिं थियो हूंदो? ऐं सम्झां थो जेॾी महिल स्कूल खां निकितो त पोइ चई शायदि न सघियो हुजे या इनकार न बि करे सघियो हुजे पर ऐं सम्झां दिलि शिकस्ता थियो हूंदो यकीननि। इहो थी सघे थो त बोर्ड जी वॾी हिकिड़ी पोज़ीशन हिन मां जान छॾाइण लाइ कई हुजे? ऐं सम्झां ईअं न हो ईअं न हो माना हिनखे एलिवेशन ॾियणु पिए चाहियूं त हिकिड़ो हेॾो वॾो माण्हू आहे ऐं मेरिट ते कमु थो करे त बोर्ड बि मेरिट ते हलंदो। पोइ साईं बोर्ड मेरिट ते हलियो? हा साईं शुरू में बोर्ड हो मेरिट ते हलियो। अच्छा शुरू में उन ज़माने में अहिड़ियूं शिकायतूं न हुयूं जेके बाद में पहुचूं उन ज़माने में बिल्कुलु मेरिट ते हलियो। नाज़रीन जनाब अहमद ख़ान जमाली साहिबु HM ख़्वाजा साहिब ते हिकिड़ो मुख़्तसिर जाइज़ो पेश कयो आहे ऐं कीअं टंडे मोहम्मद ख़ान मां नवाब शाह पोइ वरी हैदराबाद सॼी ज़िंदगी माण्हू तालीम लाइ वक़ुफ़ु करे छॾे स्कूल लाइ वक़ुफ़ु करे छॾे ऐं इदारो बि अहिड़ो ठाहिजे जो
साईं सॼी उमिरि जिस्मानी तौर ते ख़तम बि थी वञे पर माण्हुनि जे दिलनि में ऐं इंसान जी तारीख़ जे रिकॉर्ड में हू हर वक़्तु ज़िंदा रहंदो। लीडर टीवी में वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ असां जूं ॻाल्हियूं जनाब अहमद ख़ान जबाली साहब सां जारी आहिनि।